नाज़रीन, सिंध में मकानी इदारनि जा 10,000 चुनियल नुमाइंदा पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी रहिया आहिनि। कराची डिवीज़न जा 1200 नुमाइंदा बि शामिल आहिनि। PTI जो को बि चूंडियल नुमाइंदो हलफ़ खणण लाइ तक़रीब में न पहुतो। मक़ामी चूंडनि में पीपल्स पार्टी 99 सीटनि सां गॾु पहिरीं, जमायत इस्लामी 86 सीटनि सां ॿिए ऐं PTI 41 सीटनि सां टे नंबर ते आहे। MQM मक़ामी चूंडनि जे बाइकाट जो ऐलान कयो हो। पीपल्स पार्टी अञा ताईं कराची ऐं हैदराबाद जे मेयर जो हतमी फ़ैसिलो न करे सघी आहे। ज़रियुनि मूजिबि कराची मेयर लाइ मुर्तज़ा नजमी आलम ऐं मसरूर अहसन जा नाला गौर हेठि आहिनि। PP खे कराची मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ 10 दरख़्वास्तूं मौसूल थी चुकियूं आहिनि। हैदराबाद जे मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ बि 8 खां वधीक दरख़्वास्तूं मिलियल आहिनि। हतमी ऐलान ईंदड़ हफ़्ते मुतफ़क़ आहे। हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़काना डिवीज़नल खे हलफ़ बिरादरी तक़रीब जारी आहिनि, जिते चूंडियल नुमाइंदनि खे कसम खणायो पियो वञे।